गिरफ्तारी ॿुधाइनि थियूं त दाल में कुछ काला है। तहांजी हुकूमत में गिरफ्तारियूं थियनि थियूं, मतलब तहां इनमें ख़ुशि आहियो त भली ये बचजनि। जनाब आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे पंहिंजी पोज़ीशन वाज़े करणु घुर्जे। अवाम जे साम्हूं अचो, ॿुधायो अवाम खे त तव्हां सूबनि ठाहिण जा हामी आहियो या सूबनि ठाहिण जे ख़िलाफ़ आहियो। जेकॾहिं तहां सूबनि ठाहिण जे ख़िलाफ़ आहियो त पोइ रोज़ लारकाणे में, शिकारपुर में, सखर में, हैदराबाद में, कराची में सवा जहिड़ी सिंध सां बीहण वारनि जूं गिरफ़्तारियूं छो थियूं थियनि? हुकूमत त तहांजी आहे, पुलिस त तहांजी आहे। गिरफ्तारियूं ॿुधाइनि थियूं त दाल में कुछ काला है। तहांजी हुकूमत में गिरफ्तारियूं थियनि थियूं, मतलब तहां इनमें ख़ुशि आहियो त भली ये बचजनि। इस्लामाबाद जे ऐवाननि में वेठलनि खे पैगाम ॾियण थो चाहियां त सिंध जा वारिस हुक्मरान न आहिनि, सिंध जा वारिस लके सिंधी आहिनि। सिंध खपाईंदे, पादर खाईंदे, सिंध खपाईंदे। जेका इन्हनि खे पादर हणंदा उहे जवाब ॾियनि, जेका हणी सघनि उहे जवाब ॾियनि, जेका फाड़ जा तर आहिनि उहे असुल न ॻाल्हाइनि। सिंध खपाईंदे, सिंध खपाईंदे, सिंध खपाईंदे, सिंध खपाईंदे। सिंधियो, कल तहांजे कालाबाग डैम जे ख़िलाफ़ केस मुंहिंजे पीउ विढ़ियो हो। तहांजे कारोंजर जे चोटीअ ते बीही केस मां विढ़ियो। तहांजे अमुन जे लाइ बामन मार्च मां कया, तहांजे अमुन जे लाइ बामन जरगा मां कया। सिंधियो, तहांजे मेरिट जे लाइ रड़ियूं मां थो कया। सिंधियो, तहांजे न्याणी फज़ीला सरकी हुजे या सखर जी हिंदू न्याणी हुजे, उन जो केस मां पे विढ़ो। वडेरन, खोतारन, खानन, नवाबन, सरदारन जे मुकाबले में इलेक्शन मां पे विढ़ो। जेस ताईं मुझे इन जिस्म में रक्त जो आखिरी कतरा मौजूद है, दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ, खत्म नबुव्वत जे लाइ, मस्जिद मदरसे दाढ़ी पटके जे लाइ भी विढ़ंदो रहंदुमि। तहां ग़रीबन, मिस्कीनन, खारिनन, मज़दूरन जे लाइ, बेटन, वसीलन, जज़ीरन, कारोंजर जे लाइ, समाज बड़ी सिंध जे लाइ भी विढ़ंदो रहंदुमि इंशाअल्लाह। तहां मुंहिंजो साथ ॾींदव?